हालाणी 9 लख वाह निकिरंदड़ खानवाहन शाख जे इरिगेशन मुलाज़िमन रिश्वत एवज़ खानवाहन शाख जे मुंड में निकिरंदड़ वाटर कोर्स भञराए ऐं गैर क़ानूनी नोलियूं लॻाए छॾियूं। पुछड़ी ते पाणी न पहुचण सबबि फसल सुकण लॻा। इरिगेशन अमलदारनि रिश्वत एवज़ पाणी चोरी कराइण लॻा। बेतरफ़ आबादकारनि अल्लाह वधायो सियाल मोहम्मद उमर ख़ासकेली, सरदार रिंद, ज़ाकिर हुसैन सोलंगी, अब्दुल सत्तार रिंद, मुजीब सेतो ऐं ॿियनि इरिगेशन अमलदारनि ख़िलाफ़ दाहिंदे चयो त असां सां इरिगेशन मुलाज़िम खानवाहन शाख जी सब इंजीनियर मंज़ूर अब्बासी ऐं दारोगो असद हुलियो खे चयो त गैर क़ानूनी तौर नवलियूं ऐं वाटर कोर्स भञराया आहिनि। उन्हनि जी माप मुताबिक़ धिका हणी असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। वाटर कोर्स भञण करे शाख पुछड़ी ताईं पाणी नथो पहुचे। हुननि चयो त STO इरिगेशन ऐं वस वारनि खे केतिराई दफ़ा शाख जे अमले जूं शिकायतूं कयूं आहिनि, पर केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। आबादकारनि सिंध जे चीफ जस्टिस, आपाशी जे वज़ीर ऐं सखर चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त खानवाहन शाख ते मुक़ररु इरिगेशन अमलदारनि जे कयल करप्शन जो नोटिस वठी जांच कराए पाणी चोरी कराईंदड़ इरिगेशन मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे शाख जी पुछड़ीअ ताईं पाणी पहुचाए वञे। ॿिए पासे खानवाहन शाख ते ड्यूटी कंदड़ सब इंजीनियर मंज़ूर अब्बासी खां मौक़े वठण लाइ राब्तो करण ते मुसलसल फ़ोन बंदि हुयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।